ओम शांति। नानी भगवती यात्रा करो महात्मा निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की विदाई करो। आत्मा पंजे पास सब मन की गाली चाहिए। ओम शांति। श्री बाबा के तन द्वारा सुगंधा मीठे मीठे बार बाबा की नानी सृष्टि के पास में जाएंगे समय अचानक बिंदी का बिंदिया था जो बीतो सो बीती मानो सोची सोची करे लाल से वडो कंदन बाबा का कहना हर सेकंड नयो हर संकल्प नयो से नयो सुठो तो सुठो तो जो बीते तो बीते करो लेके जा उन को शिक्षा वठो भी जैसा कि कम से सुठो थियो तो सुठो थियो खराब थियो तो खराब थियो तो ज्यादा चिंता न करो। कभी माण्हू कुछ सुठो कंदा आहिनि कुछ सुठो थी वेंदो आहे त माण्हू हुननि जी तारीफ़ कंदा आहिनि त ज्यादा ई हुननि जे बारे में सोचो कि हाँ मां ॾाढो सुठो कयो ईअं कयो त पोइ धीरे धीरे अहंकार अची वेंदो। पोइ धीरे धीरे अची वेंदो हाँ मां ॾाढो सुठो करे सघी आहियां। हिन व्यायाम में मतलब हाँ ठीक है सुठो करे सघंदा आहिनि लेकिन असांखे जीवन में हर समय अॻियां त वधणो आहे न। ये थोड़ी हिकु बारी सुठो करे त बस ॿियो बार में बि सुठो सुठे ते सुठो करणो ॿियो सुठो करणो त बुरे जो बि सभु कुझु परमात्मा खे अर्पित करे छॾियो। भई भॻवान जो तूं असांखां कराई उनजे लाइ शुक्रिया। त हिन सां छा थींदो कि असां हुन ॻाल्हि जी ज्यादा चिंतन में रही करे पंहिंजो समय न वेस्ट कंदा आहियूं। ऐं जेको अॼु समय आहे जेको हाणे बि असां पहिरियों सुठो कयो त सुठो थी वियो लेकिन हाणे अॼु छा असांखे करिणो आहे त अॼु बि त सुठो वञणो खपे। ईअं थोरी कल्ह जे सुठे में ख़ुशि थी वञो। कल्ह रोटी जी टेस्ट जेकी ठाती उहो अलॻि हुई त अॼु जी रोटी खाईंदव या बसि कल्ह जो स्वादु वठंदा रहंदव रोटी न खाईंदव तो शरीर कमजोर थी वेंदो। स्वाद सां थोरी शरीर खे ताक़त मिलंदी। एक्चुअली असांखे स्वाद वठी करे रोटी न खाइणी खपे छोकी स्वाद वठी करे रोटी खाईंदा न त कई बार कुझु चीजूं टेस्ट में सुठी न हूंदियूं आहिनि लेकिन शरीर जे लाइ सुठी हूंदियूं आहिनि। त बाबा चए थो त माण्हुनि खे लॻंदो आहे कि भई त शरीर जे लाइ त सुठी आहे शरीर जे लाइ त ठीक न आहे लेकिन असांजी मुख में हिनजो टेस्ट थो अचे। त बाबा चए थो टेस्ट वठी करे रोटी न खाइणी खपे कॾहिं। ठीक आहे थोरो बहुत हीअं बि न कि असां कुझु बि मिलाए करे कहिड़ो बि खायूं। साधारण भोजन सुठो शरीर खे तंदुरुस्त रखे अहिड़ो भोजन असांखे खाइणो खपे। न त अॼुकल्ह माण्हू टेस्ट जे हिसाब सां रोटी थो खाए तरल ॿाहिरां जूं अलाए घणनि ॾींहंनि जे रखल उहे चीजुनि में चीजूं खाए थो। भई टेस्ट में त सुठी आहे हाणे घणनि ॾींहंनि जी बि रखल हुजे लेकिन उहो शरीर खे त ख़राब कंदी आहे न। त बाबा चए थो ॾिस भई तव्हां रोटी कीअं खाईंदव टेस्ट सां स्वाद ई वठंदा रहंदव। कल्ह मां खाधो ॾाढो सुठो अॼु न खाईंदव छा त उहो ई असां जीवन में जेको कुझु बि करूं था चाहे असांजे जीवन में सुठो थो थिए या बुरो थो थिए लेकिन असांखे जो बीतियो सो बीती करे करे हुन सां शिक्षा वठी करे असांखे अॻियां जे लाइ हुन छा शिक्षा ॾिनी हुन शिक्षा खे ध्यान में रखी करे असांखे अॻियां हलणो ई असांखे हिकु बिंदी शब्द सदा यादि रहे। ॾिसो असांजी आत्मा बि बिंदी आहे हिकु असांजो पीउ परमात्मा बि बिंदी आहे। हिन दुनिया में बिंदी
शब्द जो वैसे भी मतलब हूंदो न त शो शुदी जिंदगी मतलब जो बीतियो सो बीती फुल स्टॉप लगाए छो खत्म करे छो गाल थी जिसके पतो ही ना हुजे कि वो गाल भी हुई छा ये थियो भी हुयो मूंखे पतो ही ना है। हाँ उनका शिक्षा वठो सावधानी वठो बाक़ी वो गाल हिन मन से ईअं कई सॼी वो गाल याद रहंदी त वो माण्हू भी याद रहंदो पोइ हुनजा अवगुण भी याद रहंदा। ये सब ॻाल्हि सोचे करे फ़ाइदो छा आहे माण्हू साल पहिरियों पुराणी ॻाल्हियूं यादि करे अॼु ॾिए थो इन सां कुझु फ़ाइदो आहे? सब साल पुराणी बासी दुख जी ॻाल्हियूं तव्हांखे कंहिं माण्हू कुझु कयो कुझु लड़ाई कई अपशब्द कई वो सोचे करे तव्हांजो अॼु जो ॾींहुं सुठो थो वञे छा? अॼु जो ॾींहुं सुठो थो वञे वो ॻाल्हि सोचे करे कि जेतिरो बार सोचो था ओतिरो तव्हांजे संबंधनि में कड़ाहट थिए थी। हाणे ॾिसो घर में माण्हू साथ में ई था रहनि ऐं घर में कोई अहिड़ो माण्हू जे तव्हांखे ॾाढो बुरो कयो हुजे अगरि तव्हां हुन ॻाल्हि खे अञा ताईं भुलिजन आहियो त तव्हां भले ई अॼु हुन माण्हू सां संबंध में अचो था ॻाल्हायो था लेकिन उहा संबंध जी जेकी हुन ॻाल्हि जे कारण कड़ाहट आहे उहा दिन प्रतिदिन वधंदी वेंदी आहे। इहो माण्हू चवंदो मां त दुख थी पियां ॾाढी दुखी आहियां तव्हांखे चए केरु थो हेॾी दुख जी ॻाल्हि सोचो अगरि तव्हांखे हुन माण्हू सां निभाइण ई न अॼु माण्हू छा था करे चवनि था कि असां वॾनि खे मना बि न करे सघंदा आहियूं हिननि खे मना बि न करे सघंदा आहियूं ठीकु आहे अचे ॻाल्हाए थी खाए थी खाए लेकिन तव्हां हुनखे जेकी रोटी ॾियो था ठाहे करे वो तव्हां हुनजी दुख हुनजी परेशानी हुनजी बुराइनि खे दिमाग़ में रखी करे तव्हां हुन सां संबंध था निभायो रोटी था ॾियो त इहे सुठो आहे? त मना करे छॾो असांखां नथो थिए तव्हां हुन बुरी सोच सां हुनखे रोटी खारायो था हुन सां संबंध रखो था त ॿियो तव्हां हुनजो जीवन ख़राब था करो न। अॼु माण्हू घर में कोई कंहिंसां बुरो कंदो न त जेका इंतजार कंदो आहे संबंध बि निभाईंदो आहे मन में कड़ाहट बि हूंदी आहे बसि ॿाहिरां खां सुठो ॻाल्हाए करे हलंदा आहिनि हा भई माण्हू न चवनि लड़ाई झगड़ा करे घर में ईअं न करनि था ॿाहिरां खां सुठो करणु लेकिन अंदरि वो ज़हर भरियल आहे हुननि जे मन हिक ॿिए जे लाइ ऐं हिक ॿिए जे लाइ ज़हर भरियल आहे ॿियो इंतजार था करनि कॾहिं हिनजो बि बुरो थिए त घर में संबंधी आहिनि या दुश्मन वेठा थींदे आहे न अॼु दोस्त जे ॿारनि सां नुंहुं बुरो व्यवहार कयो थी त ससु इंतजार कंदी आहे न हिनजा ॿार वॾा थियनि जॾहिं इहो बि मूं वांगुरु दुख ॾिसे हिन मुंहिंजे ॿारनि खे तंग कयो अथई त हिनजा ॿार दुखी थियनि मां बि ॾिसां त ससु नुंहुं रायो ॿ दुश्मन वेठा आहियो घर में त भले ॿाहिरां खां चईंदा ईअं लेकिन अंदरि खां उहो माण्हू ख़ुशि थिए घर घर में माण्हू हिक ॿिए जा दुश्मन वेठा आहिनि संबंधी न आहिनि भले छोकी माण्हुनि खे सहन थिए नथो अॼु ॿार ई आहे या नुंहुं ई आहे या पोतरा दोतरा जो बि आहे अॼु कंहिंजे पुट पंहिंजे पीउ सां बुरो कयो अथई त मां सोचदी हा भई तुंहिंजा पुट बि ईअं करनि तुंहिंजा पुट बि आख़िर त पति थींदो माण्हू जे संबंध वरी चइण में ईंदो की इहो थोरी थी सघंदो आहे लेकिन तव्हां शांति सां सोचो आत्मा दुख जी थी आहे न त हुनखे पतो न लॻंदो आहे की मां मुंहिंजी कहिड़ो संबंध आहे चई ॾींदी आहे मन पोइ जॾहिं चईंदी आहे न त चई ॾींदी आहे लेकिन पोइ हुनखे यादि न रहंदो अथसि साम्हूं वारे खे जेके चईंदा हुनखे यादि रहंदो अथसि हिन पंहिंजे पुट जे लाइ नुंहरनि जे लाइ ईअं चए थो घर में असांजो संबंधी जेके तव्हां पंहिंजो माउ पीउ संबंधी चओ था न ये असांजे लाइ असां खे दुख ॾियूं त आत्मा दुख जे थी न ईअं ई असां बीती खे बीती करे छॾूं त असांजो अॼु बि सुठो त कल्ह बि सुठो त परीहं बि सुठो थींदो ई अॼु कोई वॾी ॾेराणी नंढी ॾेराणी खे दुखी करे पंहिंजे ॿारनि खे नथी थिए कुझु वॾा वॾा ॿार वेठा आहिनि
लेकिन नंदी आई है उनखे ॾाढो परेशान थी करे, तो बोले आखिर तक कोई देवी त हूंदी न, कल्ले जी दुनिया में कोई देवी त हूंदी न तव्हांजी नंढी या जेकी भी थींदी आहे अच्छे, वो भी दुखी थी करे आखिर तो चईंदी न भी तुंहिंजा ॿारनि जी भी शादी थींदी न, पोइ पतो लॻंदी तुंहिंजे ॿारनि खे भी आखिर शादी करे वेंदा, उन्हनि खे भी कीअं तंग था करनि तॾहिं खे पतो लॻी वेंदो। तो ये घर में माण्हू हिक ॿिए जा ही दुश्मन ठही वेठा आहिनि, लेकिन सिर्फ ॿाहिरां खां सुठी रीति हलनि था, अंदर जीअं त जय बरसो तुंहिंजे बीती खे बीती नथा करे सघनि, छोजी सभिनि खे माफ़ नथा करे सघनि, ॻाल्हियुनि खे सहन नथा करे सघनि। बाक़ी चवनि था न ॿार सहन कर, इहे त थींदो ई आहे, लेकिन कोई भी माण्हू सहन नथो करे। घर घर में दुख परेशानी तव्हां खेल ॾिसो, हुते ई तव्हांजे साम्हूं खेल तव्हां बि ॾिसो हूंदो, हाणे कोई कंहिंसां बुरो थो करे, हाणे हुन सां बुरो थी थो वञे, जेके तव्हां जंहिंजो था बुरो कयो उहे हुन ई तव्हांजे लाइ बुरो सोचे त तव्हां सां बि थिए। तव्हां मुंहिंजे चवण मुंहिंजी चाची आहे, मुंहिंजी भाभी आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी धीउ आहे, न कोई नुंहुं धीउ चाची नानी न आहे। आत्माउनि खे जॾहिं दुख थींदो आहे न त हुन आत्मा खे कुझु हुन समय त नज़र न ईंदो, ओ भले ई चईंदी न मुंहिंजो ईअं चइण जो तरीक़ो न हुयो, मां ईअं न पई चाहियां, मां थोड़ी चाहींदमि तूं दुखी थिए, तूं परेशान थिए, वो तो हुन समय निकिरी वियो। जे क्रोध निकिरी वेंदो न, हीअं जॾहिं आत्मा दुख ॾिठी आहे न त हुनजे मन जो इअ जेके माण्हू चईंदा आहिनि पिट या जो बि बुरो, त हिन करे असांजो हर हिक खे आत्मा सम्झी करे संबंध में अचणो खपे। चाहे तव्हांजा ॿार आहिनि, चाहे तव्हांजो पति आहे, पत्नी आहे, तव्हांजी ससु आहे, जो बि आहे, सभु आत्मा ई आहिनि। मूंखे हिननि सभिनि खे आत्मिक संबंध में आत्मिक स्थिति में स्थिति करे हिननि सां संबंध निभाइणो सुठो। जॾहिं बि कंहिंखे कुझु चओ न मुख सां त हमेशा पंहिंजो भाव ॾाढो सुठो हुजणो। माण्हू कलाक रोज ॿारनि खे लेक्चर थो ॾे, सम्झानी ॾे थो, लेकिन मन में छा भाव, अहिड़ो आहे वेड़ो आहे, ॿुधंदो न आहे, अलाए कहिड़ा कहिड़ा शब्द माण्हू फालतू चईंदा। माण्हुनि खे न पतो हूंदो ईअं चऊं त आत्मा त जॾहिं घर गृहस्थी में ईंदी आहे न त ख़ुदि बि ॾाढो वॾो सम्झदी आहे, मां मां आहियां, मां पीउ आहियां, मां कुझु बि चई सघंदी आहियां, मां घर जी वॾी आहियां, पुटु आहियां, फलाणो आहियां, मां कुझु बि चई सघंदी आहियां। हुनखे पतो बि न हूंदो चए छा, ख़ुदि जे अहंकार में हूंदो आहे, मां मां आहियां न, मूंखे पतो ॿारनि खे कीअं संभालणो। ॿार कुते अपशब्द चई, उल्टा सुल्टा चई, दिलि सां छा थींदो, ॿार बि सिखी वेंदा उहे ई शब्द। कल्ह ॿार या त पंहिंजे नंढे भाउ भेणनि खे चईंदा, नंढनि खे चईंदा, अॼुकल्ह त माउ खे बि चवनि था, पोइ माउ खे चवनि था त माउ चए त ॾिसी न थींदी आहे स्कूल त हुननि खे डांटनि मार, मतलब खेल कीअं थो हले, बिना सम्झ से अहंकार से वश थी करे माण्हू खेल खेॾे थो, ऐं कोई हुननि खे सम्झाए ईअं न करो ईअं करो त सम्झनि बि न था। सभु अकोला घर गृहस्थी कीअं संभालणी आहे, ॿारनि खे कीअं संभालबो आहे, हिक ई हिनखे चईंदसि न सभु दिमाग़ हिनजो ठिकाने अचे। हाणे समय अनुसार ॾिसो ईअं हलियो, अहिड़ो समय आहे तव्हां ॿारनि खे या कंहिंखे नंढनि वॾनि खे जेके बि तव्हां डांटे मारे सम्झाए, अॼुकल्ह माउ पीउ ज्यादा ई ॿारनि खे कुझु कंदा त ॿार माउ पीउ खे ख़तमु करण में घटि थोरी आहिनि। अॼुकल्ह माउ पीउ बि घटि न आहिनि त ॿार बि घटि न आहिनि, आत्मायूं दुखी थी वियूं आहिनि न, परेशान थी वियूं आहिनि। तव्हां सम्झो नथा, तव्हां चओ था न तुंहिंजा ॿार सुधरण ईअं करे, अरे हुन आत्मा में शक्ति न आहे, सम्झ न आहे त केतिरो बि मथो मारो, उहा आत्मा जीते न सघे त हुनमें जो सुठी ॻाल्हि आहे, माण्हू रीस बि रहे थो न,
माण्हू रीस बि करे थो ॿियनि जे ॿारनि खे चए थो हिननि जो ॿार बुरो आहे ईअं आहे हूअं ऐं सोचे थो असांजो ॿार पढ़ी लिखी तयार वॾा थी वञे थी सघंदो आहे। अॼु माण्हू ॿियनि जे ॿारनि खे चए थो इहो पढ़ंदो न आहे घुमंदो रहंदो आहे दोस्तनि सां घुमंदो रहंदो आहे ईअं कंदो आहे उहो कंदो आहे ऐं छा आहे ख़ुदि जे ॿारनि खे चए कि न तूं पढ़ तूं ईअं कर हा सभु कर ईअं कर हूअं कर थी सघंदो आहे कॾहिं न थी सघंदो। जॾहिं तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचो न सभु तव्हांजे लाइ बि सुठो सोचो तव्हांजे ॿारनि जे लाइ बि सुठो सोचो। घर गृहस्थी में दुख माण्हू खे गृहस्थी हलाइण आसान थोड़ी हूंदी आहे। तव्हांजी शादियूं था करो ॿार था पैदा करो पालण आसान न हूंदो। सभिनि खां पहिरियों अगरि तव्हां शादी करो था गृहस्थी पंहिंजे ॿार पैदा करो था त पंहिंजे मुख में तालो लॻाए पंहिंजी सोच सदा सभिनि जे लाइ सुठी रखो तॾहिं तव्हांजी घर गृहस्थी में सुख शांती। कोई बुरो बि हुजे न त बि हुनखे बुरो न चओ हुनजे लाइ सुठो सोचो। अॼु घर गृहस्थी में माण्हू दुख अशांति छो थो माण्हुनि जो जीवन छोकी तव्हां गृहस्थी हलाईंदा सम्झो हुन समय यादि रखिणो हाणे मुंहिंजी पति आहे मुंहिंजो पत्नी आहे मुंहिंजा ॿार आहिनि मां कंहिंजे बि पति पत्नी या ॿारनि खे कुझु चयो कुझु हुननि सां बुरो कयो या चयो न तुंहिंजो ॿार ईअं थी तुंहिंजो ॿार ईअं नथो करे तुंहिंजी नूंहुं ईअं नथी करे त तयार आहे कि तव्हांखे घर में बि उहे सीन अचण लाइ बिल्कुलु तयार आहे। घर गृहस्थी हलाइणी अथव त ॿियनि खे बुरनि खे बि चओ सभु ठीक थी वेंदो तॾहिं तव्हांजी दुआएं मिलंदियूं तॾहिं तव्हांजी घर गृहस्थी में सदा सुख शांति ईंदो। त बाबा उहे त चए थो अॼु माण्हू थोरो बि पैसो थो अची वञे थोरा बि ॿार अॻियां था निकिरी वञनि थोरो बि कुझु चए अॻियां पंहिंजी नूंहं सुठी आहे ईअं थिया त बसि ॿियनि जी नुंहरनि खे कमज़ोरी कढी ॾींदी तुंहिंजी नूंहं ईअं न कंदी थी तुंहिंजी धीउ ईअं न कंदी थी तुंहिंजो पुटु ईअं न कंदो थी मुंहिंजो पुटु त कंदो आहे मुंहिंजी नूंहं त कंदी आहे या जीअं नूंहर धीअरूं सभई जी नूंहरनि जी धीअरुनि जी ॻाल्हि करे 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 ख़ुदि जो घर नर्क ठाहे थी खुद चाहे जेंट्स हुजे चाहे लेडीज हुजे। अॼु जेंट्स बि थोरो ई दुकान ते कमाईंदो कंदो ॿियनि जा पुट ॾिसंदो त हुननि जी ॻाल्हियूं कंदा ई आहिनि जेंट्स न कंदा आहिनि हुते उहे ॿियनि जे पुटनि जी ॻाल्हि करनि था घर में हुनजो पुट उहो ई थींदो थो वञे हिते बि सही आहे। गृहस्थी हलाइण आसान न आहे शादी करण पैसा लॻाइण बसि ॿार पैदा कया आहिनि न लेकिन हुन घर गृहस्थी में सिर्फ़ सुख शांति रहे त पंहिंजी ॾिसो पंहिंजी घोटो पंहिंजी नसो चढ़ाए हिन न पंहिंजी घोट त नसो चढ़े तव्हां शादी कई तव्हांजो जीअं बि तव्हांजो पति पत्नी आहिनि जहिड़ा बि ॿार आहिनि हुननि में ख़ुशि रहो हुननि खे सुधारंदा रहो हुननि खे आशीर्वाद ॾेई करे अॻियां वधायो ॿियनि जी ग्लानी त करो ई न अगरि कुझु बुरो ॾिसो था ॿुधो था त हुननि जे लाइ बि दुआयूं करो तॾहिं तव्हांजी घर गृहस्थी में सदा सुख शांती ख़ुशी रही सघी आहे न त कॾहिं न सोचिजो मां ॿियनि जी नूंहरनि जी ॻाल्हियूं करां मुंहिंजी नूंहरियूं सुठी निकिरियूं कॾहिं बि न कॾहिं न सोचिजो मां ॿियनि जे ॿारनि खे अॻियां न वधण ॾियां हुननि जी ॻाल्हि करां। अॼु माण्हू वटि जलन त ॾिसो घर घर में आहे कंहिंखे धीउ आहे कंहिंखे न आहे कंहिंखे पुटु आहे कंहिंखे पुटु न आहे त ॿियनि सां माण्हू रीस कंदो रहंदो हुननि जे ॿारनि खे अॻियां वधण न वधण में बि न वधनि भई हिन वटि धीउ आहे मूं वटि धीउ न आहे त हाणे ईअं अलाए छा छा उल्टो सुठो सोचंदा रहंदा आहिनि हिननि वटि पुटु आहे असां वटि न आहे हिननि जा पुट बि ईअं थी वञनि ईअं थी वञनि ख़राब सोच अलाए माण्हू पाठ भक्ति अलाए छा थो करे जेको माण्हू सुबुह शाम भक्ति करे सुबुह शाम पाठ करे सुबुह शाम सिमरन कंदो आहे
हुनजे मन में कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो वीचार थी न सघंदो, भले हुन वटि कुझु हुजे न हुजे, उहो सभिनि खे दुआयूं ॾींदी आहे। उहा अगरि तव्हांजे मन में ॿियनि जे लाइ बुरो वीचार हले थो त सम्झो असां कुझु करे ई नथा, असां सिर्फ़ ये दिखावे सां सुबुह जो उथे थो, सिमरन करे थो, पाठ जाप करे थो, लेकिन मन में तो वही कचरो आहे, तो फ़ाइदो छा? तो सिर्फ असां दिखावे जे लाइ ये सभु करूं था, लेकिन असां में परिवर्तन कुझु न आयो आहे। इसलिए असां कंहिंखे दुआ न ॾेई सघंदा आहियूं, कंहिंजे लाइ सुठो न सोचे सघंदा आहियूं। भई मुंहिंजे ॿार अॻियां न वधनि त हिन जा बि ॿार अॻियां न वधनि। कोई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि त पंहिंजी छा था करनि, त न हुननि जा ॿार तव्हांजे चइण सां अॻियां नथा वधनि, लेकिन तव्हां छा कयो, पंहिंजे मथां पाप था खणो न। तव्हांजे ॿियनि जे ॿारनि खे चओ था न मुंहिंजो ॿार न वधियो, मुंहिंजे ॿारनि सां ईअं कई, हिननि जा ॿार बि अॻियां न वधनि, ज्यादा वधंदा त हिननि वटि पैसो अची वेंदो, असां ग़रीब थी वेंदासीं। त माण्हू वॾा सॾा बसि वॾी दादियूं इहे सभु बि माण्हुनि खे पंहिंजे पोतरे दोतरे पंहिंजे ॿारनि खे जेका ॾाॾी ॾाॾी करनि था, नानी नानी करनि था, उहा माण्हू ॿारनि खे आशीर्वाद नथा ॾियनि, लेकिन मन में गंदी सोच रखी वेठा। चलो हुननि जा पोतरा दोतरा ॿार अॻियां न बि वधंदा, लेकिन तव्हांजो फ़ाइदो छा थियो? तव्हां कहिड़ा सुठा कर्म खणी वेंदव? भई जेको आहे जेका अॻियां वधनि करनि, जो करनि, सभिनि खे आशीर्वाद ॾियो, सभिनि खे अॻियां वधण जी सभिनि जे लाइ दुआ करो। कम से कम तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचो, कंहिंजो सुठो थी वियो, तव्हांखे अॻिले जन्म में सुठो जीवन त मिलंदो। अॼु ॿुढा ॿुढा माण्हू ईअं था करनि, हिक ॿिए खे उल्टो सुठो सोचनि था हिक ॿिए जे लाइ, त चलो वॾा सॾा आहिनि, पालना ॾिनी अथई त हुननि जे पालना जे रिटर्न में उहो हुननि खे जीअं बदुआ था ॾियनि, उल्टो सुठो चवनि था, त जाके सुठो ॾियो, बसि ख़तमु। केरु ॾाॾी, केरु नानी, केरु वॾी मां, केरु फलानो फलानो, ख़तमु, केरु माउ पीउ, ख़तमु। तॾहिं त ॿार बि माउ पीउ संबंधी जी चवनि त ही ॾाॾी जी इज़त नथो करे, ॾाॾी जो चयो नथो मञे, नानी जो नथो करे, माउ पीउ जो चयो नथो मञे। अरे तव्हां वॾा थी करे हुननि जे लाइ छा था करो? इन करे अगरि तव्हां चाहींदा आहियो कि असांखे सभु इज़त ॾियनि, त तव्हां पंहिंजी सोच खे परिवर्तन करो। जीअं न तव्हां वॾा आहियो त तव्हां साम्हूं वारे खे झुकाए सघंदा आहियो, कॾहिं न झुकाए सघंदा। अॼु तव्हां माण्हुनि खे चईंदव चलो माण्हू तव्हांखे सभिनि जे साम्हूं तव्हांजी इज़त रखण लाइ तव्हांजा पेर बि पए थो, लेकिन मन में तव्हांजे लाइ जरा बि इज़त न आहे हुननि खे। मन दिखावे जे लाइ माण्हू ॿार पेर ई न पए, मां बि चई न पेर को, अरे उहो हुननि खे कुझु प्राप्ति थिए त उहो पाण ई झुकंदा न, ऐं पेर पाइण सां कोई आशीर्वाद मिली वेंदो। मन में सभिनि जे लाइ सुठो सोचो, आप ही हुननि खे आशीर्वाद मिलंदो। ज़रूरी आहे असां झुकाए करे आशीर्वाद ॾियो। बाबा चए थो नंढनि वॾनि खे इज़त ॾींदा हो त तव्हांखे आपे ई इज़त मिलंदी। अगरि तव्हांखे मान खपे कि मूंखे इहे सभु वॾी सम्झनि, इज़त ॾियनि, मुंहिंजो मान रखनि, त तव्हांखे सभिनि जे लाइ सुठो सोचो, सभिनि जे लाइ, न सिर्फ़ु मुंहिंजा दोतरा दोतरा मुंहिंजा ॿार ई अॻियां वधंदा, सभु अॻियां वधनि, सभिनि जो भलो थिए। सभु आपे ई तव्हांखे इज़त ॾींदा, कुझु थियणो न पवंदो। अॼु मान शान इज़त वठण लाइ थियणो न पवंदो आहे। कोई कंहिंजो सुठो कंदो न, वो माण्हू आपे ई हुनखे अची करे नमस्ते कंदो, हुन सां प्यार सां ॻाल्हाईंदो। तव्हां हुननि जे लाइ बुरो सोचो था, तव्हांजी बुरी सोच जा वायुमंडल में त वाइब्रेशन वेंदा आहिनि। भले तव्हां ॿाहिरां केतिरा बि मिठो ॻाल्हायो, लेकिन अंदरि तव्हांजी सोच ख़राब आहे न, त उहो तव्हांजी सोच जा वाइब्रेशन किरणियूं साम्हूं वारनि खे सम्झ में अची वेंदी आहे कि बसि ये माण्हू ॿाहिरां खां मिठो, अंदरि खां ॾाढो ख़राब आहे।
ये करिए अच्छा की पानी सोच सभी जिलाए सुखी रखी। अच्छा मीठी मीठी सिलत भारत की माता बाप दादा जो याद किया गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। अच्छा सबे रूहानी बाप की नमस्ते संजी की रूहानी माता बाप दादा की याद किया गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है बाबा शब्द जी डायमंड चाबी द्वारा सर्व खजानन की प्राप्त करने वाला परमात्मा स्नेही जो परमात्मा जो स्नेही वारो ने उन्हनि खे बाबा ॾाढी वॾी सौगात ॾींदा आहिनि। बढ़िया कहिड़ी सौगात ॾींदा आहिनि बाबा। अगरि तव्हांखे परमात्मा जो स्नेह आहे त तव्हां दिलि सां चईंदा न मुंहिंजो बाबा। उन समय परमात्मा तव्हांजी मदद जे लाइ हाजिर थी मुंहिंजो बाबा अचो। ॾिसो बाबा सर्व अची वेंदो तव्हां वटि। बाबा खे सर्व संबंधनि सां पंहिंजो ठाहियो। अगर आप बीती के पास करो अगर असां अॼु बीती खे बीती करे छॾियोसीं न त असां सॼी सदा परमात्मा सां गॾु रहंदासीं। न त उहा ॻाल्हि असांजे मन में हूंदी कितना भी सिमरन करो कितना भी पाठ करो कितना भी जपजी साहिब सुखमनी आरती करो जप तस्वीर करो तव्हांजे दिमाग़ में वो ॻाल्हि घुमंदी रही। त जॾहिं अॼु जो बीतियो सो बीतियो हर सेकेंड जो ॻाल्हि थी वई बाबा खे ॾेई करे असांजो बुद्धि परमात्मा सां गॾु लॻी रहे। तॾहिं असां सदा परमात्मा सां गॾु रहंदासीं। असांजे मन में हुनजी यादि रहंदी बुद्धि में हुनजो साथ रहंदो और असां जीवन में हर परिस्थिति खे सहजी पार करे सघंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।